हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण श्री गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। सभिनी प्यारनि खे जन्माष्टमी जी लख लख वाधायूं। अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे गुरु भक्ति। हिकिड़ो महात्मा पंहिंजे चेले खे वठी सैर ते निकितो। सैर कंदे हिकु उजाड़ जंगल में अची राति पई। महात्मा चेले खे चयो त अब्बा काठियूं गॾु कर धूणी ॿार। चेले काठियूं गॾु करे धूणी ॿारी। महात्मा चयो त सारो ॾींहुं पंधु करे थकिजी पिया आहियूं, पर जंगल आहे ॾाढो भयानक, सो वरी वारे वारे सां पाण खे आराम करणु घुरिजे। तंहिं करे पहिरियों तूं सुम्ह त पोइ मां सुम्हंदुसि। शिष्य सुम्ही रहियो। राति जो 11 वॻे खनि जो टाइम हुओ। महात्मा हिकु कारे नांग खे परे खां ईंदो ॾिठो। हथ मथे खणी नांग खे चयाईं त ख़बरदार मतां हेॾा आयो आहीं। नांग चयो त ए महात्मा, हटी परे थी। मां तुंहिंजे चेले जो रतु पी खेसि हुनखे मारींदुसि, छो जो हिन अॻिले जनम में मूंखे मारियो हो। सो अॼु हिन जो खून पी पंहिंजो बदिलो चुकाईंदुसि। महात्मा चयो त प्यारा, हू मुंहिंजो शेवा कंदो आहे, हू मुंहिंजी शेवा कंदो आहे। मां हिन वक़्तु हिन जी रक्षा करे रहियो आहियां, सो तोखे मारणु कोन ॾींदुसि। कृपा करे हलियो वञ। नांग चयो त मूं प्रतिज्ञा कई आहे त हिन जो ज़रूरु खून पीअंदुसि। महात्मा चयसि, चङो, तूं हुते बीह त मां तोखे खून पीआरे तुंहिंजी प्रतिज्ञा कसम पूरो थो करियां। एतिरो चई महात्मा उथियो। वण मां हिकु पन पटियाईं, पोइ खेसि खीसे मां हिकु चाकू कढी चेले जी छातीअ ते आस्ते आस्ते लत रखियाईं। अञा हिन जी गर्दन ते चाकू रखियाईं। मस्त चेलो जाॻी पियो। ॾिसे त सतगुरु संदसि छातीअ ते लत रखी कुअण लाइ संदसि कंध ते चाकू रखियो आहे। चेले पंहिंजा नेत्र अखियूं बंदि करे छॾिया। महात्मा हिन जे कंध खे थोरो चीरे रत जा 2-3 फुड़ा कढी पते ते रखियाईं ऐं हुन जे ज़ख़्म ते दवा लॻाए खून बंदि करे अची नांग खे ॾिनाई। हुनजो खून वियो पिए गले मां, उहो बंदि करे जेको खून जा 2-3 फुड़ा हुआ न, उहे अची नांग खे ॾिनाई। नांग रत पी वियो हली। 1 वॻे महात्मा पंहिंजे चेले खे उथारे चयो त बाबा, हाणे तूं उथी वेह त मां आराम करियां। चेलो उथी वेठो। महात्मा सुम्ही पियो। सुबुह जो 5 वॻे उथी रंधिणो पाणी करे रवाना थिया। 2-3 महीना रटन कंदे वापसि पंहिंजे स्थान ते आया। 3-4 ॾींहंनि खां पोइ जंगल वारी ॻाल्हि यादि ॾियारी। महात्मा चेले खां पुछियो त जॾहिं मूं तुंहिंजे कंध ते काती थे वाई, तॾहिं तो ॾिसी बि अखियूं बंदि करे छॾियूं। वरी चाकू हणी तुंहिंजो रतु कढियमि त बि तो न को का धां कई या न को का कूक कई। ईअं छो? शिष्य चयो त ए प्राणनाथ परमेश्वर, वीचार कयमि त सतगुरु ज़रूरु मुंहिंजे भले में ई चाहींदो, मुंहिंजो भलो ई चाहींदो। इन ई करे अखियूं बंदि करे छॾियुमि। ऐं वरी जंहिं महिल चाकू कंध ते हणी रतु कढियो, उन ई महिल दिलि में वीचार करे चयुमि, त सर त अॻे ई सतगुरु खे बेटा चाढ़े छॾियो अथमि, सो दां छाजी करियां ऐं रोवां छो? तंहिं करे अखियूं बंदि करे छॾियुमि। पंहिंजे चेले जी अहिड़ी श्रद्धा विश्वास सां पूर्ण भक्ति ऐं निश्चो ॾिसी महात्मा ॾाढो पसंदि थियो ऐं खेसि जंगल वारी ॻाल्हि करे ॿुधाई। चयाईं त ए पुत्र, तूं धन्य आहीं।
मां तो ते प्रसन्न थियो आहियां। जेको खपेई सो घुरी वठ। शिष्य जवाब ॾिनो त ए परम आनंद स्वरूप सतगुरु भॻवान, मूंखे पूर्ण विश्वास आहे त तव्हां सदाईं मुंहिंजे भले में ई आहियो। ॿियो मां तव्हां खां छा घुरां? उहो ई आशीर्वाद करियो त मुंहिंजी चित सदाईं तव्हां जे चरणनि में लॻल हुजे। श्री गुरु भक्ति ऐं वैराग में वधंदो रहे। चओ जय सिया राम। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त पंहिंजनि सां शेयर कयो। जय सिया राम।